पठान वन एंड ओनली वली हाजी टेबल अटा वहीं मुरसलीन भाई हमारा टूर गाइड है और बड़ा मज़ा लगा पड़ा है एक साथ घूमो। जलकेट जलकेत बाबा बड़ा मशहूर रेस्टोरेंट है। अच्छा और हम असां हिते वेठा आहियूं असां गॾु सॼी टीम आहे असांजी पंहिंजी जो है ना पैर रखने का जगह ॾाढो मज़ो आहे सीप ॾाढो आहे पर इंजॉय पिया कयूं वहाँ सिंध जी से गर्मियुनि मां जीरो पॉइंट निकिरी करे हाणे गाड़ी नहीं छोड़ रहे हैं। पाकिस्तान अचा आहियूं। हाजी बोट नागा पर्वत ठीक आहे वधीक पाण सम्झी सघो था असां नागा पर्वत केटू हिमालय ऐं हिन महिल असां आहियूं गिलगित में नाश्तो करे हाजी वली जा इर्द गिर्द आहिनि अरे यार मम्मी हिमल वीडियो में यार वली फोटो जो चाहिए ये सदा ही खुदा जो कदम अड़ा लगा है अनवर किथे सर हम अब इंशाल्लाह थोड़ी देर उनजा पहुंच सिंधी गाला बाबा सिंधी रियली सॉरी सर रियली सिंधी गाला सिंधी बस असां पुॼण वारा आहियूं इंशाल्लाह थोड़ी देर में उनजा हींअर असां जगलोट जे अॻिते पहुती आहियूं किथे ऐं तव्हां छा कंदा अनवर भाई सर मां लॉयर आहियां वैसे ऐं हाजी तव्हां छा ग्रेजुएशन जमा कई आहे जगलोट ऐं असां हिन महिल रका पुशी में स्टे कयो आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत व्यू आहे हिते तव्हां ॾिसी बि सघो था ऐं ॾिसो पोयां खां थोरी देरि में स्नोफॉल थियण वारी आहे मूंखे लॻे थो सीउ ॾाढो आहे रका पुशी ऐं अनवर पठान माय फ्रेंड आई लव यू अनवर भाई आई लव यू सो मच आई लव यू मोर सो हीअ वॾो वकील आहे पूरे सिंध लेवल ते इसका मतलब डोज होता है 15-20 दिन तक ये पीना पड़ता है ये पानी में बॉयल करके कितना लेना चाहिए ये माल नहीं 2 दाने अगर पानी में बॉयल किया 1.5 लीटर पानी में 2 लीटर से मतलब 1.5 लीटर बच जाएगा वो बोतल में इकट्ठा करके रखो शाम को या रात को सोते वक्त वो आधा गिलास दूध गर्म कर दो और आधा गिलास हिनमहिल हुंज़ा में पुॻा आहियूं ऐं हिते कैफ़े आहे हुन ते वेठा आहियूं ऐं जंहिं कैफ़े जो नालो हिकु ॿ अढाई न आहे पर ॾाढी बहितरीनु कैफ़े आहे
क्लास जो व्यू आहे क्लास आउट क्लास असां महिल करीमाबाद आहियूं ऐं तक़रीबन इलाही मथे फोर्ट ठहियल आहे नालो ख़बर न आहे ऐं ओॾे था पिया वञूं बल्तिस्त फोर्ट कहिड़ो बल्तित बाबा ठीकु आहे अलाह ख़ैर कंदो वीडियो ॾिसिजो यार ही यखनी आहे ऐं हितां जी ट्रेडिशनल डिश अथव हुंज़ा जी टोटल ऑर्गेनिक आहे ॿियो चाचो पंहिंजो यार आहे असांजा दफ़ा तॾहिं नहीं चाचो जैसा सिंध ईंदासीं ना घुमंदासीं दादा सिंध आइएगा हमारे यहाँ मेहमान है जरूर ठीक है जरूर सिंध जरूर आएंगे चाड़ी दिया गाड़ी चढ़ी न थी सके असली भाई खतरनाक रास्ते है ना बड़े अब आइडा करो आइडा वन मैंने हाजी सही है थोड़ा सा दिक्कत भी नहीं मैडम दिखा दो भाई दिखा दो हाजी नहीं जान असां वली पाण खे ईगल ने गाना थोरो मथे आहे मतिलबु तव्हां स्टे कयो आहे ऐं असां जानवर सां असांजो सिगरेट पीअण लाइ अनवर ते रोकियो आहे असांखे सो फाइनली ॻाल्हि इहा आहे जो अनवर सलाम करे अस्सलामुअलैकुम 15 मिनट जी हाइकिंग करे फाइनली असां ईगल नेस्ट ते छा आहे ईगल नेस्ट ते पुॼी आऊं ऐं उतां खां तव्हां सॼो हुंज़ा ॾिसी सघो था नाइट स्टे कयो हुंज़ा में ऐं तजुर्बो थी वियो कैंप जो पर ॾाढो थी वियो यार ख़ुदा जो कसम आहे माली थी वियो न हो हे वरी कैंपी पोयां जबल अंदरि रुगो बर्फ़ आहे ऐं ॾाढो थी वियो ॾाढो एंजॉय ॾाढो आहे सुबुह जो टाइम आई असां वञूं पिया महिल लश्कर पर गाॾी मसइलो थी पियो आहे गाॾी ख़राबु थी वई आहे दोस्तनि जी सो हुनखे टेको ॾेई करे डिस्टर्ब करण जी कोशिशि पिया कयूं वेदर आउट क्लास आहे कमाल असां महिल पहुकाऊं नाज़िमाबाद ऐं नाज़िमाबाद खां खुंजरा तक़रीबन 80 किलोमीटर परे आहे ऐं ॾाढो मज़ो आहे मौसम ॾाढी बहितरीनु आहे सुसु कनो सुसु हाजी एंड अनवर हाजी सलाम कर रहा था माण्हू ये किथे आहे आहे कहिड़े हंधि आहे सामने से वो तो ठीक है शहर कहिड़ो आहे शहर तो पासू
अच्छा ओके असां तक़रीबन हेठि 200 फुट मथे आहे वली कहिड़ी लेक आहे भुर्ज लेक चाचा कौन सी लेक है बोरित लेक चाचो असांखे गाॾी मथे खणी पियो वञे ऐं पंधु असां अधु कयोसीं पर मां त करे वञा छो जो मां त एथलीट आहियां बाक़ी दोस्त जेके मुंहिंजा न पियो करे सघनि वर उहो गाॾी सां कराई आहे ऐं हाणे असां वञूं था बुर्ज लेक सुबुह जा 7 पैदल ऐं असां रेडी पिया थियूं अनवर उथी आयो त जल्दी कर हाजी बढ़िया शइ सही पे लगी ओके 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 मुरसलीम किथे आहे मुरसलीम भाई भाई जल्दी जल्दी फुल रेडी वली मां हाजी अनवर वॉशरूम में आना अचे थो पियो ऐं सदाईं हमेशह उथारींदो सभिनी खे सवेरा पर ईंदो वरी लेट आहे छो जो सिगरेट वग़ैरह पीअंदो आहे ऐं मां असां रेडी लॻा पिया आहियूं ऐं असां हाणे वञूं था बिशाम खां सवा जेको तक़रीबन 3 कलाक जी ड्राइव आहे ऐं उन खां पोइ सिधो इस्लामाबाद कंदासीं अलाह ख़ैर कंदो गद्दो हिमल असां आहियूं कालाम में ऐं कालाम हनीमून होटल विदाउट वाइफ हनीमून पिया कयूं असां हिते होटल में क्लास जी मेट्रो में चढ़े बेस्ती मेट्रो में चढ़े बेस्ती ये असांजे गवर्नमेंट असां लाइ नहीं मेट्रो नहीं एयरपोर्ट है ये फर्स्ट असां मेट्रो में वली कीअं मजबूरी में